वालेकुम नाज़रीन। नाज़रीन मां आवां जी होस्ट रुबीना शरीफ ऐं अवां खे ख़बर हूंदी त कोमल एंटरप्राइज़िस जे तरफ़ां असांजा हीअ एल्बम्स कशिश टीवी ते लॉन्च थींदा रहंदा आहिनि ऐं हिन में काफ़ी सारा टैलेंटेड सिंगर्स ईंदा आहिनि ऐं अवां उन्हनि जा सॉन्ग्स ॿुधंदा आहियो ऐं हिकु नंढो इंटरव्यू बि थींदो आहे उन्हनि जो। सो अॼु कशिश टीवी जे तरफ़ां ऐं कोमल एंटरप्राइज़िस जे तरफ़ां जेको एल्बम आहे ऐं असां वटि जेको फ़नकार मौजूदु आहे उहो आहे मास्टर शोबान चाचर ऐं उन्हनि जो एल्बम आहे प्यार जो कसम। नाज़रीन प्यार त पंहिंजी लाइफ में सभु कंदा आहिनि ऐं तव्हां बि कंदा हूंदव पंहिंजे प्यारनि सां बि ऐं प्लस पंहिंजे फेवरेट सिंगर्स सां बि कंदा आहियो न। असांखे ख़बर आहे त असांजा खोड़ सारा व्यूअर्स अहिड़ा आहिनि जेके कशिश टीवी सां तमामु घणो प्यारु कंदा आहिनि ऐं असांजे कोमल एंटरप्राइज़िस सां बि प्यारु कंदा आहिनि। त पोइ अॼोकी हीअ जेके एल्बम जी लॉन्चिंग आहे या असांजो जेको एल्बम आहे अव्हां लाइ इन एल्बम जो जेको सिंगर आहे सभिनि खां पहिरियां उन्हनि सां हलो आहे त कयूं उन खां बाद में अव्हांखे ॿुधाईंदासीं हिननि जा स्पेशल कलाम। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो तव्हां? अल्लाह जी महिरबानी। तव्हां ॿुधायो तव्हां ख़ुशि आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक दुआऊं ऐं असांजो दुआऊं असांजे व्यूअर्स जो दुआऊं अव्हां सभिनि सां बि गॾु आहिनि। सो अव्हां असांखे इहो ॿुधायो त कोमल एंटरप्राइज़िस तरफ़ां अव्हां जो एल्बम आहे प्यार जो कसम ऐं हीअ अव्हां जो एल्बम असांजे तमामु सुठे ऐं फस्ट सिंधी म्यूज़िकल चैनल कशिश ते ऑन एयर थी रहियो आहे। अव्हांखे कीअं पियो लॻे? हीअ मुंहिंजो जेको एल्बम आहे इनशाला सभिनी दोस्तनि खे पसंदि ईंदो ऐं ॾाढी हिन एल्बम में महिनत थियल आहे। वहीद हकड़ो साहब ऐं ज़ुल्फ़कार बुरड़ो प्यार जो कसम अथई इनशाला सभिनी दोस्तनि खे हीअ पसंदि ईंदो इनशाला। ऐं असांजी दुआ आहे त हीअ सभिनि खे असांजा जेतिरा बि व्यूअर्स आहिनि उन्हनि खे हीअ एल्बम पसंदि अचे।